सिंध असेंबली सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण वारो ठहिराउ मंज़ूर करे वरितो। एसएस न्यूज़ रिपोर्टर नबी बशखास कैली मूजिबि पीपीएमपीअ हीर सोहो मादरी ॿोलीअ जे आलमी ॾींहं ते सिंधी ॿोलीअ खे भेटा पेश करण वारो ठहिराउ पेश कयो, जंहिं जे मतन में चयो वियो त हीउ ऐवान सिंध लैंग्वेज अथॉरिटी खे आलमी कॉन्फ्रेंस कोठाइण ते भेटा पेश करे थो। साॻियो ठहिराउ पीपीएमपीअ मारवी फसी बि पेश कयो, जंहिं में चयो वियो त मोहन जे दड़े मां लिखत मिली, जंहिं मां साबित थिए थो त 5000 साल अॻु बि लिखत मौजूदु हुई। हिन ठहिराउ वसीले मुतालबो आहे त सिंधी ॿोली समेत समूरियुनि मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। हीर सोहो चयो त सिंधी तहज़ीब 5000 साल पुराणी तहज़ीब आहे। सिंधी ॿोली ख़ूबसूरत ॿोली आहे। अमड़ बि सिंधी में लोली ॾींदी आहे। असांजो नओं नसल घरनि में सिंधी ॿोली नथो ॻाल्हाए। सूबाई वज़ीर शैला रज़ा चयो त असांखे मादरी ॿोलीअ ते फ़ख़्रु आहे। मुतहिदा एमपीए मोहम्मद हुसैन चयो त हीउ ठहिराउ अहम आहे। असां हिन ठहिराउ जी हिमायत कयूं था। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो त सूबे में रजिस्टर्ड ख़ानगी स्कूलनि जो अंग 15,000 आहे, पर उते सिंधी ॿोलीअ जे उस्तादनि खे सिंधी ॿोली सेखारणु नथी अचे। तालीम खातो सिंधी ॿोली सेखारण जा सेंटर खोले रहियो आहे। हिन चयो त इंडस वैली जी स्क्रिप्ट जी भाञ अॼु ताईं नथी सघी आहे। हीअ रियासत बांग्लादेश मां सबक़ सिखे ऐं मादरी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिए। क़ौमी असेंबलियुनि मां हीउ बिल पास थियण सां वफ़ाक़ मज़बूत थींदो। अॻूणे वॾे वज़ीर कायम अली शाह चयो त हीउ अहम ठहिराउ आहे, पर कुर्सियूं सभु ख़ाली पियल आहिनि। 1972 ईस्वीअ में इलाइक़ाई ॿोलियुनि खे तरजीह ॾियणी हुई। सिंध असेंबलीअ में सिंधी ॿोलीअ खे तरजीह ॾियण वारो ठहिराउ मूं पेश कयो हो। ॿिए ॾींहुं उर्दू अख़बारुनि लिखियो त उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकले।